प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़ रे। नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ सिंध जे गैस ऐं रेवेन्यू ते हली रहियो आहे। उहे चवनि था त उहे असांखे 300 रुपया न ॾींदा। कराची जे हवाले सां बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पैसा ॾियो, कमु करियो, ड्रामेबाज़ी न करियो। ॿिए पासे अॼु वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त मञूं था त अव्हां जा कराची जे पैकेज में 750 अरब आहिनि, पर अव्हां कमु शुरू करियो। अगरि कराची में कमु न थियो त कराची जा माण्हू पीपल्स पार्टी ऐं PTI खे जूता हणंदा। अॼु प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे PP जी क़ौमी असैम्बली में मेंबर डॉक्टर शाज़िया सुमरो साहिबा ऐं PTI सिंध असैम्बली में मेंबर शहजाद कुरैशी साहब। हम बिन मौजूद मेहमान के प्रोग्राम में भलीकार। शहजाद भाई, आपसे प्रोग्राम की शुरुआत करते हैं। बिलाखिर असद उमर साहब ने इस बात का इतराफ़ किया है कि 750 अरब तो हैं आपके इस पैकेज में, लेकिन आप काम कराएं। क्या कहेंगे? अगर इतराफ़ ही करना था तो फिर 3 दिन 4 दिन तक ये सिलसिला क्यों, मतलब एक बयान फिर दूसरी तरफ से दूसरा बयान, इस तरह का माहौल क्यों बनाया गया? देखिए, सबसे पहली बात तो ये कि आप जो बयान की बात कर रहे हैं, मैं आपसे कतन कोई झूठ नहीं बोलूंगा, मेरे नज़र से ये बयान गुजरा नहीं है। अच्छा। और आप जिस तरह से बोल रहे हैं, लेकिन हमें जो ब्रीफिंग दी गई थी उसके अंदर 62% वफाक का था और 38% जो था वो सिंध गवर्नमेंट दे रही थी। अब ये जो बयान आया है, मुझे इसके बारे में पता नहीं है, क्योंकि मैं आप कह लें कि इसमें मैं अपनी कमजोरी समझता हूं कि मुझे नहीं पता ये बयान उन्होंने दिया है। शहजाद भाई, आज वफाकी वज़ीर असद उमर साहब ने अपने वीडियो बयान में ये कहा है कि हम मानते हैं कि 750 अरब आपके हैं, जो प्रोजेक्ट चल रहे हैं वो 750 अरब के हैं, लेकिन फिर भी आप काम कराएं। अगर कराची में काम ना हुआ तो कराची के अवाम पीपल्स पार्टी और PTI दोनों को जूते मारेंगे। देखिए, एक चीज तो मैं आपको सबसे इम्पोर्टेंट बात बताऊं जी, इस बात से तो कतन को इनकार नहीं कि जो पार्टी इस कराची शहर में काम नहीं करेगी, चाहे वो PTI क्यों ना हो, और हम अगर डिलीवर नहीं कर पाएंगे तो ये आवाम हमारा बुरी तरह एहतसाब करेगी। और चाहे वो PTI हो, MQM हो, पीपल्स पार्टी हो, जो भी जिसके भी इख्तियार में था और उसने काम नहीं किया, ये आवाम उसे बख्शेगी तो नहीं। क्योंकि मैं आपके पहले भी प्रोग्राम्स में ये इजहार कर चुका हूँ कि डिलीवर करना पड़ेगा, चाहे वो कोई भी है। और इस वक्त मैं ये समझता हूँ कि बिलावल ज़रदारी साहब को भी मैच्योर होने का सबूत देना चाहिए। उन्हें भी ऐसे बयानात नहीं देने चाहिए कि किसी के बाप का पैसा है, किसी के उसका पैसा है। तो हम ये भी कह सकते हैं कि ये आपके बाप का भी पैसा नहीं है। अच्छा, कॉरिडोर से ये आपके बाप का भी पैसा नहीं है, सिंध की आवाम का पैसा है, पाकिस्तान की आवाम का पैसा है। तो आप इस तरह की लैंग्वेज या इस तरह की कोई चीजें इस्तेमाल करेंगे तो सामने से भी रिएक्शन आएगा। और मैं ये समझता हूँ कि अब जो स्टेज आ चुका है, खुदारा बैठ जाए, देखें अब जो मंसूबे जो अनाउंस हुए हैं इस पे काम शुरू किया जाए। वफाक हमें जो ब्रीफिंग दी गई थी, मैं कतन अभी भी मैं फॉर्मूला बोल रहा हूँ, 62% की थी, 38% सिंध का था। अब सिंध से मुराद सिंध गवर्नमेंट का था। मैं कहता हूँ सिंध गवर्नमेंट का पैसा है या वफाक का है। अब जो शहर कराची में लग रहा है, जो शहर कराची के लिए अब अप्रूव हो चुका है, उस पर अमली काम होना चाहिए, ना कि बयानबाजी होनी चाहिए। जो काम करेगा तो नजर आ जाएगा जिसने काम किया है। और इससे पहले भी माजी में जिन्होंने काम किया है वो भी नजर आ गए, जिन्होंने नहीं किया वो भी नजर आ चुका है, लोगों को सब पता है। अब लोगों का जो ट्रस्ट है, इस बात से तो कतन हमें इनकार नहीं है कि लोगों को पीपल्स पार्टी पे ट्रस्ट नहीं है कि अगर इनको पैसा दिया गया अच्छा तो ये मुकम्मल तौर पर खर्च नहीं करेंगे। ये हकीकत है। ये आप माशाल्लाह न्यूज एंकर हैं, आप जाएं किसी से भी आम आवाम से पूछें, हो सकता है कुछ लोग हम पे भी डिस्ट्रस्ट करते हो, हम पे भी ट्रस्ट ना करते हो। जब सर्वे करेंगे तो सर्वे में बाकायदा हर तरह के लोग होते हैं, लेकिन आपको पीपल्स पार्टी का अंदाजा हो जाएगा। मुझे तो मैं तो जहाँ जाता हूँ मुझे लोग कहते हैं अगर आपने पीपल्स पार्टी को दिया तो कुछ नहीं लगेगा। अच्छा, अगर आपने पीपल्स पार्टी के आसरे पर रहे तो चाहे आप 1 अरब दे रहे हैं, 10 अरब दे रहे हैं, 300 अरब दे रहे हैं, कुछ नहीं लगेगा। अब ये जो ट्रस्ट जो लोगों का खत्म हो चुका है, अब इसे बहाल करने के लिए पीपल्स पार्टी को ही कुछ करना पड़ेगा, हम कुछ नहीं कर सकते। ठीक है, पीपल्स पार्टी को ये ट्रस्ट बहाल करना पड़ेगा। यही सवाल पूछते हैं डॉक्टर शाज़िया सुमरो साहबा से। डॉक्टर साहबा, शहजाद कुरैशी साहब तो चवे थो पियो त पीपल्स पार्टी के ट्रस्ट जेको आहे उहो बहाल करिणो पवंदो ऐं पैसा आहे कि पीपल्स पार्टी खे ॾिनासूं त पोइ उन जो हशर जेको थियणो आहे उहो। पर जेको असद उमर साहब इहा ॻाल्हि जो इतराफ़ कयो आहे त 750 अरब आहिनि, अवां छा था सम्झो त 4 ॾींहंनि जी बयानबाज़ी खां पोइ कोई इतराफ़ आहे, इनखे कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक यू। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जीअं त तव्हां पाण ज़िक्र कयो पैसनि जो, त उन खां अॻु में तव्हां ॾिठो हूंदो त कल्ह जेका मुर्तज़ा वहाब साहब
जेके स्पोक्स पर्सन आहिनि सिंध गवर्नमेंट जा हुननि इहा ॻाल्हि कई हुई त सभ खां वधीक शेयर जेको आहे उहो सिंध गवर्नमेंट जो आहे। पर जेका ॻाल्हि हाणे शिताज साहब कई हुन में तव्हां ॾिसो त इन्हनि जी ॻाल्हियुनि में ई डिफरेंस जी ख़बर पइजी थी वञे पई। हिननि खे पंहिंजे मिनिस्टर जी जेके असद उमर साहब आहिनि उन्हनि जे बयान जी ख़बर ई कोन्हे ऐं शायदि हिननि खे इहा बि ख़बर न आहे त जेके हे स्टेटमेंट जी ॻाल्हि करनि था, बयानात जी ॻाल्हि करनि था, त उहे सभ खां वधीक बयानात जेके आहिनि इंतिशार फैलाइण वारा बयानात जेके आहिनि उहे हिननि जा मिनिस्टर बल्कि MNA जेके कराची सां रिलेटेड आहिनि जेके उन्हनि खे वॾी मुश्किल सां वॾी महिनत सां सीटूं पटियूं त ख़ैर उन्हनि कोन्हनि पर जेके ॾियारियूं वयूं उन सीटुनि जो उन्हनि माण्हुनि जी थोरी इज़त रखी करे उहे उन जेको मुश्किल वक़्तु हुयो कराची जे मथां या सिंध जे मथां हुते अची करे हू उन शइ खे सबूत ॾियनि हा त तव्हां उन्हनि सां गॾु आहियो, न कयो त तव्हां वेही करे बयानात ॾियो, उबता सुबता बयानात ॾियो ऐं हाणे ई तव्हांजे पंहिंजे माण्हू ई मञियो आहे त सिंध गवर्नमेंट जो पैसो वधीक आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि आई ट्रस्ट जी त तव्हां हिन वक़्तु ॾिसी सघो था त जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो आहे त प्राइम मिनिस्टर खां सिर्फ़ु इहो पुछियो वञे त मीरपुर ख़ासि कहिड़े एरिया में आहे त शायदि हुननि खे इहा बि ख़बर कोन हूंदी। त ॾिसो इहा ई ॻाल्हि आहे त जेकॾहिं तव्हां कराची अचो था ऐं कराची में अची करे हिकिड़ो पैकेज जो ऐलान कयो था, पैकेज तव्हांखे फौरी रिलीफ जो ॾियणु घुरिजे हा ऐं इन खां अलावा सिंध में या पूरे पाकिस्तान में बलूचिस्तान जी हालत तव्हांखे ख़बर आहे, KPK में जेका हालत थी आहे, कश्मीर में जेका हालत थी आहे बारिशुनि सां, तव्हांखे त फौरन उते पहुची करे फौरी रिलीफ पैकेज ॾियणु घुरिजे हा। माण्हुनि खे जिन्हनि जा घर ढही विया आहिनि उन्हनि खे फौरन घर ठाहे ॾियणु घुरिजनि हा या जिन्हनि जो जेके बि मुश्किल आहिनि उन्हनि खे उते रिलीफ ॾियण जो पैकेज ॾिनो वञे हा, न की तव्हां हिकिड़ो ऐलान जेको तव्हांजो ऑलरेडी तव्हांखे ख़बर आहे त सिंध गवर्नमेंट उन्हनि प्रोजेक्ट्स ते कमु करे पई उन्हनि जो ई हिकिड़ो मिलाए करे तव्हां हिकिड़ो पैकेज ऐलान कयो, पर जंहिंमें तव्हां पैकेज ऐलान करण जे बावजूदि तव्हांजा मिनिस्टर जेके आहिनि उनखे मूंखे लॻंदो आहे हिन जा माण्हू जेके आहिनि हिकु डिनाइल स्टेटस में हूंदा आहिनि जेके जिन खे चवण खां पोइ यादि न रहंदो आहे त हुननि छा चयो आहे। त उन ॻाल्हि जे बारे में हिननि खे जेकॾहिं चयो वञे थो त उन्हनि खे इहो आहे त जेकॾहिं असां पैसा हूंदा बि त असां न ॾींदासीं। सिंध गवर्नमेंट तव्हां खां पैसा कोन थी घुरे पई, सिंध गवर्नमेंट जेकॾहिं तव्हां खां पैसा घुरे थी त उहो उन जो सिंध जो पंहिंजो हक़ आहे। जेकॾहिं तव्हांखे एतिरो ई प्रॉब्लम आहे त पोइ तव्हां सभु फंड्स जेके आहिनि तव्हां बेन करे छॾियो, सिंध खे कोई पैसा न ॾियो, तव्हां NFC बि न ॾियो। एतिरो ई जेकॾहिं तव्हांखे सिंध में तासुब पसंदी आहे या सिंध सां तव्हांखे एतिरो ई प्रॉब्लम आहे त तव्हां इहे सभु शयूं न ॾियो। सिंध जो तव्हांखे जीअं हाणे पंहिंजे तव्हांजे मिनिस्टर मञियो आहे त 700 जेके आहिनि बिलियन उहे सिंध गवर्नमेंट जा आहिनि, त पोइ तव्हांजा जेके 1100 पैकेज आहे उन में तव्हांजे केतिरो आहे? जी डॉक्टर साहब अवां हिकु मीरपुर ख़ासि जी ॻाल्हि कई या ॿी बरसात जी ॻाल्हि कई त वफ़ाक़ी हुकूमत जो चवणु आहे त NDA में हुनजो काथो लॻाए पई पर असां पैसा सिंध हुकूमत खे न ॾींदासीं इन करे जो हुनजी क्रेडिबिलिटी सुवाल आहे ऐं उहे पैसा जेके आहिनि उहे करप्शन जे वर चढ़ी वेंदा। जेका ॻाल्हि शहज़ाद कुरैशी बि कई आहे त पीपल्स पार्टी पंहिंजो एतमाद विञाए वेठी आहे। ॾिसो एतमाद त जेकॾहिं एतमाद जी ॻाल्हि कजे न त जेके तव्हां कंटेनर ते वाइदा कया हुया 100 ॾींहंनि जो जेको तव्हां मैंडेट खणी करे आया हुयो, लॉलीपॉप हिकिड़ो तव्हां माण्हुनि खे ॾिनो हुयो, 1 करोड़ नौकरियुनि जो जेको तव्हां वादो कयो हुयो, 50 लख घर ठाराइण जो वादो कयो हुयो, उन खां अलावा गुरबत ख़तमु करण जो वाइदो कयो हुयो, उन मां त तव्हां कोई हिकिड़ो वाइदो पूरो न कयो आहे। पोइ तव्हांजे ट्रस्ट खे माण्हू किथे मापींदा हूंदा उन शइ में ऐं तव्हांजे अचण खां पोइ जेके 26 केसिस हुया पोलियो जा उहे वञी करे हाणे 162 केसिस वञी थिया आहिनि। तव्हांजी इनकॉम्पिटेंसी त कोरोना में ख़बर पइजी वई। तव्हां क्रेडिट खणो पिया मुराद अली शाह साहब जो, जॾहिं हुन लॉकडाउन कयो त तव्हां उन ते क्रेडिट खयो त असां लॉकडाउन कयो हुयो, तव्हां त लॉकडाउन खे अपोज़ कयो हुयो। उन खां पोइ जॾहिं माखड़ हमलो कयो, टटी दिल जो हमलो थियो त तव्हांजे अॻु में 1 साल अॻु में जनाब आसिफ अली ज़रदारी साहब तव्हांखे वॉर्न कयो हुयो त इहो हमलो थियण वारो आहे, तव्हांखे इन जे लाइ कोई मेजरमेंट वठणु घुरिजनि, प्रोटेक्टिव मेजरमेंट वठणु घुरिजनि, पर तव्हां हुन टाइम ते बि निंड पिया हुयो। जॾहिं उहो माकड़ हमलो कयो उन में तबाही थी, हारियुनि जो हशर नशर थी वियो, उन खां पोइ बि तव्हां न जाॻियो। हिकिड़ो जहाज़ कई महीननि ताईं सखर एयरपोर्ट ते बीठो रहियो पर उनखे उॾारण जे लाइ कोई पायलट न हुयो। तव्हांजी इनकॉम्पिटेंसी, तव्हांजी ट्रस्ट बिल्डिंग तव्हांजी इन शइ मां ख़बर पए थी। तव्हांखे शुक्र आहे कि सिंध गवर्नमेंट कमु करे थी त तव्हां उन जे बारे में ॻाल्हाए सघो था। तव्हांजी इनकॉम्पिटेंसी त पंजाब में नज़र अचे थी, तव्हांजी इनकॉम्पिटेंसी त KP में नज़र अचे थी पई। हिकु इनकम्प्लीट BRT जो तव्हां इनॉग्रेशन करे था ॾाढा
वाह वाह वठो था ॿियनि जे कयल प्रोजेक्ट्स ते तव्हां रिबन कटे करे तव्हां उन्हनि ते वाह वाह वठो था पिया। पंहिंजो को हिकिड़ो प्रोजेक्ट ॿुधायो जेको तव्हां पंहिंजी गवर्नमेंट में 2 सालनि में शुरू कयो हुजे ऐं तव्हां ख़त्म कयो। ओके जी शहजाद साहब, आज बिलावल भुट्टो जरदारी साहब ने कहा है कि इस्लामाबाद में बैठे हुए लोगों को क्या पता कि मीरपुर खास के हालात कैसे हैं, और दूसरी बात उन्होंने कही है कि एनडीए में सिर्फ कराची के 3 नाले साफ करने नहीं आए, उनको मीरपुर खास का पानी भी निकालना है। और डॉक्टर शाजिया साहबा तो कह रही हैं कि आपकी खुद की जो क्रेडिबिलिटी है, जो 100 दिन के वादे हुए हैं या नौकरियों के वादे हुए हैं, तो उसमें तो आपका खुद का एतमाद जो है लोगों के पास बेहतर नहीं। जी आपको आवाज आ रही है मेरी? जी 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 शहजाद साहब, मैंने इनकी बहुत तसल्ली से आवाज पूरी बात सुनी है जी। बहुत काबिल इज्जत और काबिल एहतराम मेरी बहन से मेरे कुछ सवालात हैं। ये कहना आसान है कि मीरपुर खास नहीं पता, ठट्टा नहीं पता, लाड़काना नहीं पता, ये कहना बहुत आसान है। जिनको पता है उन्होंने क्या कर लिया। अच्छा, मैं कराची आई हूँ ना, मैं कराची शहर में रहता हूँ, लेकिन मैं सिंध असम्बली का MP हूँ। मैं जा रहा हूँ मीरपुर खास अपनी जिम्मेदारियां निभाने के लिए। मुझसे पहले अलीम आदिल शेख वहाँ पर गए, सारी हमारी तंजीम गई है, सारे लोग गए। इसलिए नहीं गए कि हमें सियासत चमकानी, तस्वीरें खिंचवानी है, वीडियो बनानी है। ये हमारा अखलाकी फर्ज भी है और ये हमारी जिम्मेदारी भी बनती है एज अ पाकिस्तानी कि पाकिस्तान के किसी भी हिस्से में कोई तकलीफ हो तो हमें वहाँ जाना चाहिए। एक चीज ये। दूसरी चीज ये, इन्होंने ये कहा कि हम इतना दे रहे हैं, हम इतना दे रहे हैं। भाई आप जितना भी दे रहे हैं आप खर्च तो करें। हमें पता है कि आप 400 का ऐलान करेंगे, खर्च आप 100 भी नहीं करेंगे, 200 भी नहीं करेंगे, जो माजी का रिकॉर्ड रहा है। आधे से ज्यादा पैसा तो करप्शन की नजर हो जाता है। करप्शन हमने तो नहीं की ना, हम तो सिंध गवर्नमेंट में नहीं थे, हम तो 12-13 साल तो यहाँ हुक्मरान नहीं है ना। आज अगर 12-13 साल के अंदर कराची या इस सिंध के किसी भी शहर में देखें, दुख बराबर है। किसी भी माँ के 5-6 बच्चे हों, उसकी एज कोई भी हो, किसी की 20 साल होगी, किसी की 12 साल होगी, कोई छोटा होगा, कोई बड़ा होगा, सबके अपने तकलीफ साझी होती है। आज अगर मीरपुर खास तकलीफ में है, नवाब शाह तकलीफ में, नवाब शाह तो इनका अपना था ना, नवाब शाह में तो उनके प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान रहे हैं जरदारी साहब, नवाब शाह तो उनका था ना। लाड़काना तो जुल्फिकार अली, शहीद जुल्फिकार अली भुट्टो का था। जब तक शहीद जुल्फिकार अली भुट्टो साहब हयात थे तो ये काम चलता रहा। बेनजीर साहिबा थी तो भी कुछ ना कुछ लाड़काना में हो जाता था, कुछ ना कुछ। लेकिन जब से उनकी शहादत हुई उसके बाद इन्होंने क्या हाल किया। लाड़काना किसका था? लाड़काना ने क्यों हमेशा किसको मुंतखब किया? लाड़काना के दावेदार कौन बनते हैं? आज भुट्टो शहीद का मजार कहाँ पर है? तो कहने की बातें करना बहुत आसान है। अगर सिर्फ प्रोग्राम में आके मुझे पॉइंट स्कोरिंग करनी है, चीखना चलाना है, या सियासत में उन्होंने ये किया, आपने क्या किया? हम तो नाकारा है ना, हम तो बेकार लोग हैं, हमें तो छोड़ दें। हम तो 2 साल के अंदर हमें पाकिस्तान में दूध की नहरें बहानी चाहिए थी, वो हमसे गलती हो रही है। हम तो बहुत ही क्या कह रहे हैं, बेकार लोग हैं। आप लोगों ने क्या कर लिया 12-13 सालों में? आपने 30-40 सालों के अंदर आपकी 5 से 6 दफा गवर्नमेंट है, आपने क्या कर लिया? हमारा रिजल्ट तो आप 5 साल के बाद देख लेना कि इंशाल्लाह जब हम 5 साल के बाद हुकूमत जब हमारी एंड होगी, हमारा 5 साल की हमारी मुद्दत पूरी होगी, इंशाल्लाह आप देख लीजिएगा। कोविड की बात करती है, कोविड की तो पूरे पाकिस्तान क्या दुनिया ने हमें अप्रिशिएट किया है। स्मार्ट लॉकडाउन का तो खान साहब को अप्रिसिएशन हुई और आज सारी दुनिया इस बात की गवाह है। पूरा कराची, पूरा सिंध, पूरा पाकिस्तान गवाह है कि लोगों का रोजगार भी चल रहा है और ये इस मसले से हम निपट भी रहे हैं और सबको समझ में आ गया। अल्लाह ने इस पर करम किया। वो जो सियासत उस वक्त चल रही थी, हाथ जोड़ जोड़ के जो सीएम रोजाना टीवी पे बैठते थे, आज वो भी इस चीज को एक्सेप्ट करेंगे। और मुर्तजा आप जो सुबह शाम आके अपने बयानात को बदलते थे, आज तो एक्सेप्ट हो गया कि स्मार्ट लॉकडाउन से हमारी मईशत अल्हम्दुलिल्लाह थोड़ी बच भी गई, हालात भी बेहतर हुए और लोगों ने इस चीज को सीरियसली भी लिया। अब आ जाए आप लोकस पे आ जाए, उसमें भी बहुत सियासत करने की कोशिश की। वफाक की जिम्मेदारी बनती थी, वफाक लेट हुआ, नहीं हुआ, बयानबाजियां अपनी जगह पे, लेकिन आज लोकस पे काफी हद तक कंट्रोल हो चुका है, काफी हद तक हो चुका है। नुकसानात होते हैं, दुनिया में मुसीबतें आती होती हैं, जो कुदरती आफात होती है ना, उसको मैं, आप या मेरी अदी मुकाबला नहीं कर पाएंगी। वो जो जितना नुकसान नसीब में लिखा होता है शुरू में होता है, वो जब तूफान आते हैं, सैलाब होती है, अर्बन फ्लडिंग होती है, उसका नुकसान। असल चीज ये होती है बाद में उसको किस तरह से हैंडल किया गया, हमारी नीयत थी क्या, हमने लोगों को क्या रिलीफ प्रोवाइड किया, हमने लोगों की बेहतरी के लिए उसके लिए क्या किया। प्रॉब्लम ये, हम 400 कर रहे हैं, वो 200 कर रहे हैं, हम 800 कर रहे हैं, वो 300 कर रहे हैं, वो एक अपनी जगह पे। अगर आज असद उमर ने बयान दिया है, मैंने तो सच बोला है, मैं भी आपके साथ मुनाफत कर सकता था कि हाँ भाई मुझे पता है, मेरे से झूठ नहीं बोला जाता ना, हमारी नसों में ये झूठ है। सच बोला है, मैंने बयान नहीं देखा, तो क़यामत भी नहीं आ गई। मैं भी इंसान हूँ, रोड पे निकला हुआ हूँ, हल्के में निकला हूँ, तो मैं किसी वजह से टीवी या बयान नहीं देख सका, तो कोई क़यामत नहीं आ गई। लेकिन ये है कि जितना है खुदा के वास्ते उतना भी आप खर्च कर देना।
300 है, 400 है, 500 है, 600 है, आप खर्च कर देना तो भी इस कराची शहर का नसीब चेंज हो सकता है। और अब वफाक सीरियस है, वफाक आपको लेकर आए ना, वफाक ने आपको कांटेक्ट किया, वफाक ने आप टेबल पे बैठे, आप तो यही इसी उसमें रहे। और अब जब पॉइंट स्कोरिंग से निकले, इस शहर को आपको दिखना पड़ेगा, वरना ये शहर जो नहीं देगा इस शहर को, देखिए मुझे तो कोई कबाहत नहीं है बोलते हुए, मुझे कोई डर नहीं है बोलते हुए, जो इस शहर को नहीं देगा वो भुगतेगा। ठीक है जेको इन शहर के न ॾींदो उहो ज़ाहिर आहे पोइ पछताईंदो। जी शादिया साहिबा मां छा चवंदो, शहज़ाद कुरैशी साहिब त चए थो त इन्हनि असांखे त ख़बर न हुई, चलो मीरपुर ख़ास जी जिन्हनि खे ख़बर हुई उन्हनि मीरपुर ख़ास जो छा कयो आहे। ऐं बरसाति खां पोइ आसिफ अली ज़रदारी जेको हल्को आहे उहो ॿुॾी वियो आहे, इन्हनि त लाड़काणे में कुझु न कयो, इन्हनि त नवाबशाह में कुझु न कयो आहे, जेसिताईं मोहतरमा हुई तेसिताईं कमु थींदो, हाणे त हालत ॾाढी ख़राबु आहे। ॾिसो दादा, सभ खां पहिरियों त मां पंहिंजे भाउ खे इहो चवणु चाहींदमि त जेको लाड़काणो आहे उहो हाणे बि असांजो ई आहे, मीरपुर ख़ास बि असांजो आहे, कश्मीर असांजो आहे, लाहौर असांजो आहे, पेशावर असांजो आहे, क्वेटा ऐं बलूचिस्तान असांजो आहे। असां कोई डिफरेंस उते क्रिएट करणु नथा चाहियूं कि हे तव्हांजो आहे हो तव्हांजो आहे, असां हिते कोई पॉइंट स्कोरिंग नथा करणु चाहियूं। पाकिस्तान असांजो आहे, पाकिस्तान जी हिकु हिकु कुंड जेका आहे उनखे असां ऑन कयूं था पिया। पर जेकॾहिं हिननि ॻाल्हि कई करप्शन जी, करप्शन जो त तव्हां नारो लॻायो हुयो त असां करप्शन ख़तमु कंदासीं। तव्हां त चयो त पुराणी वयल गवर्नमेंट जेके आहिनि उहे करप्ट हुयूं, उहे सभु कुझु हुननि ख़राबु कयो, तव्हां असांखे ख़राबु थियण जो ॾेई छॾियो, नॉमिनेशन करे छॾी असांजी। पर तव्हां त फ़रिश्ता हुयो न, तव्हां फ़रिश्तनि वारो कमु करे ॾेखारियो आहे। जेकॾहिं तव्हां चओ था त हिन गवर्नमेंट या पुराणी गवर्नमेंट जेके हुयूं उन्हनि इलाही ज़्यादा करप्शन कई हुई, त उन्हनि में तव्हां ॾिसो हिन वक़्तु तव्हांजो फॉरेन फंडिंग केस तव्हां स्टे कंहिं वरितो आहे, BRT ते स्टे कंहिं वरितो आहे, मालम जबा केस छो नथो खुले पियो। ऐं कश्मीर जो सौदो जेको 74 सालनि में कॾहिं कश्मीर सां न थियो, हिन वक़्तु उहो कश्मीर सां थियो। शादिया साहिबा जॾहिं करप्शन जी ॻाल्हि कयो था पिया, जेकॾहिं इन खां अलावा तव्हां ॾिसो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिन वक़्तु मीरपुर ख़ास, सांगढ़ ऐं उन खां अलावा जेके मुतासिरा इलाइक़ा आहिनि उन्हनि में दौरो करनि पिया। जेकॾहिं असां ऑन कयूं था त असां उते वेठा आहियूं, तव्हां वांगुरु न आहियूं कि वञी सिर्फ़ु असां सोशल मीडिया ते तस्वीरूं कढूं ऐं रड़ियूं करे उन्हनि खे तव्हां गारियूं ॾियो ऐं गंद ॾियो, उन खां पोइ जेके आहे तव्हां चओ त असां फ़रिश्ता आहियूं। इहो कोई न कंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे करिणो आहे त ग्राउंड रियलिटी इहा आहे त तव्हां ग्रास रूट ते अचो ऐं उन्हनि सां गॾु। पर शादिया साहिबा जॾहिं करप्शन जी ॻाल्हि करियो था पिया त वज़ीर तव्हांजो जेको शादिया साहिबा मुंहिंजो आवाज़ अवां ते अचे पियो? अवां जॾहिं शादिया साहिबा करप्शन जी ॻाल्हि करियो था पिया त वज़ीर आज़म साहिब त इहो बि चवे थो त 2 सालनि में करप्शन जो को वॾो स्कैंडल न आयो आहे हुकूमत जो, त इहो तमामु वॾो हिन वक़्तु तमामु वॾी कारकर्दगी आहे त 2 सालनि में वज़ीर आज़म चवे थो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो वज़ीर आज़म साहिब, मां चयमि न त प्राइम मिनिस्टर खां वठी मिनिस्टर्स ताईं सभई डिनाइल स्टेज में हलनि था पिया। छो जो ॾिसो दवाउनि वारो स्कैंडल कंहिंजी तरफ़ खां आयो, पेट्रोल जो स्कैंडल कंहिंजी तरफ़ खां आयो, के इलेक्ट्रिक वारो स्कैंडल कंहिंजे हुकूमत में आयो, उन खां अलावा खंड ऐं अटो ख़तम थियण जो स्कैंडल कंहिंजे में आयो, ऐं खंड वारा जेके जिनजी रिपोर्ट आई हुई, इंक्वायरी रिपोर्ट आई हुई, उन्हनि खे जहाज़नि में विझी करे कंहिं मोकिलियो ॿाहिरि मुल्क। इहो त असांजी हुकूमत में त न आयो, पोइ हुकूमत में त न आयो। दवाउनि वारे स्कैंडल ते कहिड़ो एक्शन वरितो वियो ऐं खंड वारे स्कैंडल ते कहिड़ो एक्शन वरितो वियो। ऐं इवन के हिननि जो जेको मिनिस्टर आहे फूड एंड सिक्योरिटी जो, हो वीचारो परेशान फ्लोर ऑफ द हाउस बयान ॾे थो त मूंखे त ख़बर ई न आहे त खंड केॾे वई या कणिक काॾे वई। त ॾिसो हिननि जी इहा हालत आहे। इहे एॾा सारा स्कैंडल जेके पोयनि त हे चवनि था न 15 साल या 30 साल या 25 साल, चलो 74 सालनि में जेको कुझु न थियो उहो हिननि 2 सालनि में थियो आहे। तव्हां हिन वक़्तु ॾिसो त जेको GDP आहे उहो बग़ैर कंहिं चवंदा आहिनि न जंगी हालात में हिकदम सां GDP किरंदो आहे, बग़ैर कंहिं जंगी हालात जे माइनस में अचण GDP छा ॿुधाए थो पियो? इहो ई ॿुधाए थो न त जेके दुश्मन आहिनि तव्हांजे विच में वेठल आहिनि, जेके बग़ैर जंगी हालात जे तव्हांजे GDP खे किराए सघनि था। तव्हां मईशत जो एतिरो नारो हणो था पिया, तव्हां हिन वक़्तु ताईं महांगाई ॾिठी आहे केसि ताईं पहुतल आहे, चोट पहुतल आहे, ऐं अवाम जी पहुच खां उहे सभु शयूं जेके आम इस्तेमाल जूं शयूं आहिनि उहे केतिरो महांगियूं आहिनि। दाल ऐं चिकन जेको आहे हिकु बराबरि थी चुको आहे। तव्हां ॿुधायो अवाम खे तव्हां कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे? हिन वक़्तु ताईं सिर्फ़ु तव्हां जेको आहे सिर्फ़ु तस्वीरुनि में ईंदा आहियो, मीडिया ते ईंदा आहियो, या वेही करे सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जे लाइ नज़र ईंदा आहियो। इन खां अलावा तव्हां ग्राउंड ते नज़र न ईंदा आहियो। बारिशुनि में हिननि जो कहिड़ो MNA MP तव्हांखे बारिशुनि में नज़र आयो?
सिंध गवर्नमेंट, ठीक सीएम है, सिंध, सीएम सां गॾु उन्हनि जी कैबिनेट पूरी ठीक। सॼी तव्हांखे बारिशुनि में कम कंदी नज़र आई हुई। हिननि जो कहिड़ो बंदो हुयो? कोई एमएनए तव्हांखे नज़र आयो? कोई एमपी नज़र आयो? ठीक है शहज़ाद साहब, इहो जवाब पुछंदासीं त हूअं त शहज़ाद कुरैशी जो जेको पंहिंजो हल्को आहे उहो बि तमामु घणो मुतासिर थियो आहे बरसातुनि मां, ऐं पाणी जेको सभ खां वधीक बीठो भी हिन जे हल्के में। शहज़ाद साहब, एक तो ये कि ये जो बात की जा रही है कि वफाक के पास जो सिंध का पैसा है वो तो सिंध की आवाम का पैसा है, वो सिंध हुकूमत का भी पैसा नहीं है, ना किसी पार्टी का है। एक तो आप नहीं समझते कि वो जो पैसा है वो सिंध हुकूमत को सिंध की आवाम का पैसा है तो वफाक को देना चाहिए, और दूसरा बहरिया टाउन के जो पैसे हैं वो भी सिंध के आवाम के पैसे हैं, ज़मीन सिंध की है तो पैसे भी सिंध के आवाम के हैं, तो इस पर वफाक को ये कहना कि हम सिंध हुकूमत को पैसे ना देंगे, आप नहीं समझते कि पैसे सिंध के हैं, सिंध की आवाम को देने चाहिए? देखिए, इस पे 2-3 बातें हैं। पहले तो मैं अपनी बहन का इस बात का जवाब दे दूं, मेरा ख्याल है हमारे सारे एमपीएस ऑन ग्राउंड नजर आए, और जितना मैं ग्राउंड पे नजर आया हूँ और जिस तरह से मैंने इन हालात का मुकाबला किया है, पूरे पाकिस्तान ने देखा है, पूरे कराची ने देखा है। और मेरा एरिया, मुझे कोई कहते हुए शर्म महसूस नहीं होती कि सिंध गवर्नमेंट के अंडर में नहीं आता, वो सीबीसी और डीएच है, और मैंने बरमला इस बात का इजहार भी किया, और मेरी जो भी मैंने और पहली मर्तबा डीएचए की अकाउंटेबिलिटी का भी सवाल उठाया आपने। नहीं, देखिए मैं रिवायती सियासतदान नहीं हूँ, ना ही मैं मुनाफिक हूँ। जो सच है वो बोलूंगा, चाहे वो आपके सामने बोलूं, चाहे वो मैं अपनी बहन के सामने बोलूं या किसी और के सामने बोलूं। डीएचए का कसूर था, सीबीसी का था, आज भी हम इन हालात में देख रहे हैं, लेकिन ये कहना कोई नजर नहीं आया, ये सियासी बयान। वरना अभी बोले तो मुझे मेरी बहन का नंबर शेयर कर दे, मैं अपनी बहन से शेयर कर लूं कि हम कहाँ क्या थे, क्या कर रहे थे, क्या नहीं कर रहे थे। रही बात, इन्होंने कहा कि वो एक तस्वीर आई जिसमें 3-3 फुट पानी पे वो चल रहे हैं, तो वो सीएम है, मैं ऑपोजिशन का एक एमपी हूँ। मैं अगर हुकूमत में हूँ और मैं चलता हुआ नजर आऊं तो ये मेरी नाअहली है कि मेरी वजह से ये सारा हो रहा है। दूसरी बात, आपने कहा सिंध की आवाम का पैसा, नो डाउट, कराची का हो या पूरे सिंध का कोई शहर हो, ये पैसा सिंध की आवाम का है। हम तो ये कहते हैं कि ये सिंध की आवाम पे खर्च होना चाहिए, शहर कराची पे खर्च होना चाहिए, लेकिन इनको नहीं देना चाहिए, खा जाएंगे। इनकी करप्शन की वजह से आज ये सारे मामलात हुए थे ना। किसने जमीन दी थी, कहाँ से जमीन आई थी, क्या था, क्या इस बारे में हम बात कर सकते हैं? मैं इस डिटेल में जाना नहीं चाहता, लेकिन जब पैसा मिला है तो वो कुछ ऐसा, मेरी ये तजवीज है कि मेरा जाती राय, एक कंसोर्शियम बने जिसके अंदर कराची की एमडीए की प्रॉपर्टी थी, कराची का पैसा था, इसको कराची शहर में ही खर्च होना चाहिए, और खर्च करने के लिए कोई ऐसा न्यूट्रल कमेटी बने, चले वफाक पे नहीं है, वफाक भी को भी आप छोड़ दें, न्यूट्रल कमेटी बने जिन पे लोग ट्रस्ट करते हो, और ये पैसा यहाँ खर्च होना चाहिए। अच्छा। जमीन कराची की बिकी थी, गैर कानूनी तौर पे बिकी थी, सुप्रीम कोर्ट के फैसले का हम एहतराम करते हैं, उनको वेलकम करते हैं, जो पैसा है वो शहर में लगना चाहिए, इससे मैं, लेकिन इनके हाथ पे नहीं देना चाहिए, इससे मेरा इख्तलाफ है, और मेरी पार्टी का भी इख्तलाफ है। और जो कराची के एमपीएस हैं, मतलब जो कराची से मुंतखब हुए हैं, वो सारे एमपीएस का इत्तेफाक है कि पैसा कराची पर खर्च होना चाहिए। तो शहज़ाद साहब, आप जो कमेटी की बात कर रहे हैं, उस कमेटी में फिर कौन होने चाहिए? देखिए, मैं आपसे कह रहा हूँ ना, मुझे भी ना डालें आप। आप किसी और को ना डालें, न्यूट्रल कोई भी, अगर ये मेरी तजवीज है, प्लीज ये पॉइंट टू बी नोटेड, मैं बार बार आपको कह रहा हूँ, ये मेरी जाती तजवीज है। ठीक है, ये पैसा ये जो आप तजवीज दे रहे हैं, ये तजवीज मालूम करते हैं शादिया साहब छा चवंदा शहज़ाद कुरैशी, आप चवो था कि बहरिया टाउन जा पैसा उन हवाले सां न्यूट्रल हिकिड़ी कमेटी ठाहिणु घुरिजे, पर पैसा सिंध हुकूमत खे न ॾियणु घुरिजे। ॾिसो ना, हिननि खे पंहिंजी काई बि शइ नज़र न ईंदी। ॾिसो, जेके बि हिननि खे मां ॻाल्हि कंदमि न, त हू फिराए घिराए सिर्फ़ु ब्लेम गेम ते ई ईंदा, चाहे उहो नेशनल असेंबली जो फ्लोर ऑफ द हाउस हुजे, चाहे कोई मीडिया टॉक हुजे, चाहे उहो कोई प्रेस कॉन्फ्रेंस हुजे, जेसि ताईं हे सिंध गवर्नमेंट खे या कंहिं बि ॻाल्हि ते बुरो न चवंदा, तेसिताईं हिननि खे तसली न थींदी आहे, न ई मूंखे लॻंदो आहे कि हिननि खे निंड ईंदी हूंदी। तव्हां पाण ॾिठो त हिन बारिशुनि में, ॾिसो सीएम सिंध जेकॾहिं आहे, तव्हां चई सघो था सीएम सिंध इन वक़्तु मौजूदु हुयो मैदान ते, त तव्हांजो जेकॾहिं सीएम पंजाब नज़र आयो तव्हांखे किथे? तव्हांखे सीएम केपी के किथे नज़र आयो? तव्हांखे सीएम बलूचिस्तान किथे नज़र आयो? त हुननि उन हिसाब सां, चलो एतिरो न करे बि सघिया, थोरो बि जेकॾहिं ॾेखारियो हुजनि, आया हुजनि साम्हूं, कोई बि न आयो। ऐं उन खां अलावा सीएम केपी के जो इहो स्टेटमेंट अचे थो पंहिंजे ॻोठ वञण ताईं, त हेलीकॉप्टर ख़राब मौसम जे करे सघंदो, इन जे करे सीएम केपी के जेके आहिनि उहे विज़िट न कंदा पंहिंजे ॻोठ ताईं। भई तव्हांजे लाइ हिकिड़ो रोड जो रस्तो बि आहे, तव्हां हुन तां बि वञी सघो था। बाक़ी इहो आहे त सिंध गवर्नमेंट अलाह जो शुक्र आहे कमु करे पई, त हिननि खे क्रिटिसिज़म यादि अचे थी पई।
जेके कम नथा करन 12 महीना सुम्या पिया आहिनि, 2 सालनि खां सुम्या पिया आहिनि, 2-2.5 सालनि खां सुम्या पिया आहिनि, त कोई क्रिटिसिज्म ई नथो करे। तव्हां हिन वक़्त ताईं मूंखे इहो ॿुधायो पंजाब में घणा एजी चेंज थिया आहिनि, केतिरा चीफ सेक्रेटरी चेंज थिया आहिनि, ऐं हिन जो जेको पुलिस रिफॉर्म वारो ॻाल्हि हुई उहा केसि ताईं पूरी थी आहे, ऐं हिन वक़्त ताईं जेको हिन जो एहतसाब ब्यूरो हुयो KPK जो उहो छो बंदि थियो आहे, ऐं उन ते एतिरा पैसा ख़र्च थिया हुया उहे केॾे विया, ऐं हिननि जेको कोरोना में जेको एक्सपो सेंटर लाहौर में जेको वॾो ठाहियो हुयो उन में केतिरा पेशेंट्स उन्हनि रखिया, उन्हनि जी टेस्टिंग कैपेसिटी केतिरी हुई, इहे सभु ॻाल्हियूं जेकॾहिं अकाउंटेबिलिटी ते अचूं न त पोइ मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट हिननि खां विसरी वेंदी, पंहिंजी अकाउंटेबिलिटी करण में ही इन्हनि जो अध खां वधीक टाइम लगी वेंदो। ठीक है शहजाद साहब, ये जो शाजिया सुमरो साहबा ने सवाल उठाए कि इनकी खुद की जो क्रेडिबिलिटी है वो सवालिया निशान है, और हालिया बारिशों में हमें CM सिंध तो नजर आए हैं, ना हमें CM पंजाब नजर आए हैं और ना ही CM KPK नजर आए, क्या कहेंगे आप इस सवाल से? सर मैं यही कहूंगा कि मुझे तो मतलब अजीब सा लग रहा है बात करते हुए भी, क्योंकि अब मुझे भी बड़ा अजीब सा होता है कि KPK में कोई शिकायत आई आपको कि KPK डूब गया, शहर तबाह हो गया, बर्बाद हो गया, लोग तबाह बर्बाद हो गए, चीजें हो गई? अंडर कंट्रोल है ना KPK। पंजाब में भी अल्हम्दुलिल्लाह सूरत हाल अंडर कंट्रोल है। जहां अंडर कंट्रोल नहीं होगी तो वहां CM तमाशागिरी करने निकलेगा। CM का काम यकीन करिए बूट पहन के रोड पे चलना नहीं है, सिस्टम बनाने हैं, सिस्टम ऐसे बनाने हैं कि जिससे हालात बेहतर हो, वहां के लोगों को सहूलतें मिले, ना कि मतलब बूट पहन के निकल गए। अरे तो अपोजिशन का काम है, ये तो हमारी मजबूरी है, हमारी कोई सुनता नहीं है, ना डिप्टी कमिश्नर सुनता है, ना कोई और हमारी बात सुनता है, ना पुलिस हमारी सुनती है। हमारी तो मजबूरी है, हमें रोड पे निकलना है और खुद जाके सारे काम करने हैं। इनके तो ऑर्डर से काम होने चाहिए, मशीनरी भेजें और लोगों की हेल्प करें, इंफ्रास्ट्रक्चर बनाएं, सिस्टम्स बनाएं ताकि लोगों को रिलीफ मिले। अगर यही ड्रामेबाजी हमने और अगले 50 साल करनी है, अभी हमें इससे निकलना होगा कि बारिश में बूट पहन के निकल गए, तस्वीर खिंचवा ली और लोगों ने कहा वाह वाह क्या बात है। इस तरह के अब बहुत बाशऊर हो चुकी है आवाम, पढ़ी लिखी आवाम है, सब समझ में आता है क्या ड्रामेबाजी है क्या नहीं है। अभी नहीं है ना, चले आए मैं आपको पूरे कराची की रोड CCTV दिखा दूं। नासिर हुसैन शाह साहब को बोले निकले जाएं, तमाम एरियाज में जाएं, CM साहब को बोले जाएं, एक एक अभी हालात बेहतर हो गए ना, बारिश खत्म हो गई, एक एक एरिया जाएं, वहाँ विजिट करें और वहाँ के लोगों के हालात मालूम करके जाएं। अब नहीं जाएंगे पानी में, तो पता है ना अपने लोग वीडियो बना रहे होते हैं, मुर्तजा वहाब, नासिर हुसैन शाह, CM साहब, ये ड्रामेबाजियां बंद करें, लोगों का शऊर। और कराची की आवाम तो ड्रामेबाजी में आती ही नहीं है, तो कहता हूँ इंशाल्लाह हमारी पूरी सिंध की आवाम भी नहीं आएगी, क्योंकि ये सब ड्रामेबाजी है, ये ड्रामेबाजी है। बोले निकले बड़े हो, अब कुछ और सियासत में करें, ना कि बूट पे चलता हुआ। मैं खुदा की कसम एज MP कभी खुश नहीं होगा कि इमरान खान साहब बूट पहन के बारिशों में जाए। मैं ये कहूंगा कि इमरान खान साहब ऐसा सिस्टम लेकर आए कि वहाँ बारिश ना हो। तो ये है ना, वो कर भी रहे हैं, वो सिस्टम्स में काम कर रहे हैं। आपको बुजदार पानी में खड़ा हुआ नजर आए या पानी कहीं रुके नहीं, ये नजर आए? आज पंजाब तो पूरा क्लियर है, KPK पूरा क्लियर है। बलोचिस्तान जैसा सूबा जिसको हम पसमानदा कहते थे, वहां भी जाम कमाल की परफॉर्मेंस अच्छी है। इधर परफॉर्मेंस इस तरह से दिखानी है तो फिर क्या मसला है? खुद ही पानी छोड़ दिया करें, रोजाना बूट पहन के उस पानी पे चलते रहते हैं। ठीक है, इनकी आवाम बाशऊर है, खुदारा। अब ये पुराने 1970-60 की चीजें अब नहीं चलेंगी इस दौर में। ठीक है, बहुत शुक्रिया शहजाद कुरैशी साहब, शाजिया सुमरो साहिबा, बिन्नि मौजूद में मानन असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन हिते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर मूंखे भली कार। अॼु रावलपिंडी जी एहतसाब अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ ऐं यूसुफ रज़ा गिलानी ते तोशाखाना रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू कयो आहे। मियां नवाज़ शरीफ़ खे इन रेफरेंस में इश्तिहारी करार ॾिनो वियो आहे ऐं अदालत नेब खे हुकुम कयो आहे त मियां नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी लाइ हर मुमकिन क़दम खणे। इंटरपोल जे ज़रिए अगरि गिरफ़्तारी थिए थी पई त उन हवाले सां बि क़दम खणे, ऐं ॿिया जेके बि हरबा आहिनि उहे इस्तेमालु कया वञनि। अॼु के प्रोग्राम में हिन ते तर्जुमो वठंदासीं। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे तजनिगार ऐं कानूनी माहिर जनाब शाह बोस्तो साहब। शाह बोस्तो साहब, हे को मुल्की सियासी पस मंज़र आहे, उन में अॼोके फ़ैसिले खे अवां कीअं था ॾिसो? साईं ॾिसो, हाणे असां नथा चऊं त जेके पॉलिटिशियन्स आहिनि उहे उन्हनि खे बेज़ाब्तियूं या थी सघे थो करप्शन कई आहे, पर ॻाल्हि आहे त तव्हां केसि ताईं साॻियनि माण्हुनि जे ख़िलाफ़ हर क़िस्म जो इल्ज़ाम, हर क़िस्म जा केस। हाणे त खिल थी अचे, जेके बि कानून आहिनि, जेके बि पाकिस्तान पीनल कोड में चओ या तव्हांजे जेको आहे सो नैब ऑर्डिनेंस में चओ या जेके ॿिया कानून आहिनि उन्हनि में चओ, जेके बि जुर्म आहिनि, जेके बि तव्हां इल्ज़ाम लॻाइण चाहियो था उहो तव्हां लॻाए रही था रहो। पर को हिननि खां इहो बि त पुछे न त शौकत अज़ीज़ जेको आहे, जेके
तोशाखाने में जेके लखनि रुपयनि जी शयूं उहे हुननि हज़ारनि में ख़रीद करे छॾियूं, यानी रूट जो फ़ाइदो वठंदे उन्हनि जे ख़िलाफ़ बि त केस हले न। मुशरफ जो बयान अक़रारी बयान मौजूदु आहे, टीवीअ ते हुन इंटरव्यू में चयो त मूंखे सऊदी जेको फरमारवा आहे उन लंडन में फ्लैट वठी ॾिनो ऐं दुबई में मूंखे जेको आहे सो अपार्टमेंट वठी ॾिनई ऐं तमामु घणा पैसा ॾिनई। त उहो उन खां बि जेको पुछे त भई तूं उन वक़्तु प्रेसिडेंट हुए पाकिस्तान जो, शायदि या चीफ ऑफ आर्मी स्टाफ बि हुयो, पोइ तोखे त ज़ाहिर आहे उन कैपेसिटी में मिलिया न। तुंहिंजो नंढेला जो दोस्त कोन हो सऊदी अरबिया जो जेको आहे सो किंग, तूं ॻाल्हाए त उन्हनि खां त को पुछण वारो कोन्हे, उन्हनि खां त को पुछी त ॾेखारे कोई। नैब वारो जेको चेयरमैन आहे हुनखे ज़रूरत आहे कि उन्हनि जे ख़िलाफ़ बि को नोटिस कढी मुशरफ खां पुछे तोखे लंडन जो फ्लैट जेको मिलियो आहे, फ्लैट पूरो हे त हिननि गाॾियूं वाॾियूं इम्पोर्ट कयूं आहिनि, उहो जेको पूरे जो पूरो हिकिड़ो यानी अरबनि रुपयनि जी शइ आहे। छाकाणि त लंडन में जेको फ्लैट आहे उहो करोड़नि जो न आहे, उहो अरबनि रुपयनि जो आहे। तव्हां ॿुधायो त उन्हनि खां हिननि कॾहिं पुछो आहे त भई तव्हां हे किथां हूंदा पैसा? उते रहियो पियो आहे, उते एब्सकॉन्डर बि आहे, उन जेको आहे सो हिकिड़ो ॾींहुं जेल में न रहियो आहे, हिकिड़ो ॾींहुं कोर्ट में पेश कोन थियो, उता सुता जेको आहे सो हाई कोर्ट जा ऑर्डर कराए उन्हनि जो पूरो हिकिड़ो जेको कन्विक्शन हुयो उनखे ई ख़तमु करायो वियो। उनखां पोइ अॼु ॾींहं ताईं मुशरफ जे ख़िलाफ़ मूंखे ॿुधायो त हिकिड़ो लफ़्ज़ बि तव्हां ॿुधो आहे? जॾहिं माण्हू ॾिसनि था त भई असां को कंहिंखे बचाइण जी कोशिशि कोन था कयूं। जेकॾहिं ज़रदारीअ या नवाज़ शरीफ़ या गिलानीअ को अहिड़ो इलीगल कमु कयो आहे, बिल्कुलु तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ जेको एक्शन कानून में ॾिनल आहे तव्हां खणो, पर तव्हां ॿियो उन्हनि जे लाइ खणो न। जेके ॿिया वेठा आहिनि, जेके पंहिंजे हाणे बाजवा साहब जे ख़िलाफ़ जेको आहे हेॾो वॾो दस्तावेज़ तव्हांजे साम्हूं आयो आहे त न 99 कंपनियूं ठाहियूं आहिनि ऐं त अमेरिका में 125 जेको आहे हुनजा फ्रेंचाइज़िस आहिनि। शौब साहब अॼु अदालत हुकुम कयो आहे त नवाज़ शरीफ़ खे इन रेफरेंस में इश्तिहारी करार ॾियण जो, ऐं ॿियो त नवाज़ शरीफ़ जेका जाइदाद आहे उनखे बि ज़ब्त करण जी कार्रवाई कई वञे, ऐं टियों नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी लाइ नेब खे हुकुम कयो वियो आहे त हर मुमकिन क़दम खणो। अवां सम्झो पिया त नवाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी मुमकिन आहे, ऐं इन हवाले सां कानून छा थो चवे? ऐं ॾिसो कानून इहो थो चवे त जेकॾहिं तव्हां अंडर डिक्लेयर कंदव उहो सेक्शन 88, 89 आहे। पहिरों वारंट इशू थींदा आहिनि, उन में पेश न थींदो आहे को माण्हू त पोइ उनखे एब्सकॉन्डर डिक्लेयर कबो आहे सेक्शन 88 में CRPC जे। जेकॾहिं एब्सकॉन्डर खां पोइ बि जेकॾहिं हो नथो गिरफ़्तार थिए त पोइ उनजी जेका प्रॉपर्टी आहे उहा सेक्शन 89 में CRPC जे उहा ज़ब्त थी वेंदी आहे। ऐं उन लाइ तव्हांखे उन हिकिड़ो प्रोसीजर ॾिनल आहे त तव्हांखे उनजो ज़ाहिर आहे जेको अख़बारनि में उनजो तव्हांखे नोटिस छपणो आहे, उहो ट्रायल कोर्ट सॼो कंदी आहे। पर पहिरियों त तव्हां इहो ॾिसो त जेकॾहिं तव्हां कंहिंखे एब्सकॉन्डर डिक्लेयर था कयो त छा उहो एब्सकॉन्डर ॼाणी बुझी थियो आहे? कानून थो चवे त जेकॾहिं ॼाणी बुझी को अक्यूज़ जेकॾहिं कानून जी गिरफ़्त खां पाण खे बचाइण लाइ त जेको आहे सो भॼे ऐं कोर्ट जे वारंट्स या समन्स खे जेको आहे सो हो वायलेट थो करे, उनखे एक्सेप्ट नथो करे, तव्हांखे सबब ॾिसणा आहिनि। हाणे सवाल इहो आहे त हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे तव्हां मेडिकल ग्राउंड ते छॾियो आहे त हू ॿाहिरि वञे ऐं इहो शर्त दे रखियल आहे त बाद में जॾहिं मेडिकल रिपोर्ट्स पेश थींदियूं पंजाब गवर्नमेंट उन ते को फ़ैसिलो कंदी त छा वाकई हिनखे वापसि आणणु घुरिजे या न आणणु घुरिजे। हाणे उन्हनि मेडिकल रिपोर्ट्स बि जेको आहे सो पेश कयूं आहिनि कोर्ट में। हाणे जेकॾहिं तव्हां इहो हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे जंहिंमें मां सम्झां थो त मेडिकल ग्राउंड्स ते तव्हां हुनखे कंसीडर करे सघो था, पर जेकॾहिं तव्हां हुनखे एब्सकॉन्डर डिक्लेयर करे छॾंदव, हुनजी जाइदादूं ज़ब्त कंदव, इन सां तासुर छा वेंदो? इन तासुर इहो ई वेंदो जेको मां शुरू में गुज़ारिश कई त तव्हां इहा विच हंटिंग था कयो। तव्हां सिर्फ़ु पॉलिटिकल अपोनेंट्स जेके तव्हांजा मेन स्ट्रीम अपोनेंट्स आहिनि उनखे टारगेट था कयो। तव्हां पाकिस्तान में हिकिड़ी वन पार्टी सिस्टम था आणणु चाहियो। तव्हां पाकिस्तान में ताक़तवर धुरनि खे जेको आहे मुल्क जी कब्ज़ो जेको अञा ताईं हुननि जे कब्ज़े में आहे उन खां वधीक मज़बूत था करणु चाहियो। सो मुंहिंजे ख़्याल में जस्टिस करणु घुरिजे, जेको इंसाफ़ आहे उहो न सिर्फ़ु थिए पर नज़र थींदे नज़र अचे। ठीक है, इंसाफ़ जो है न सिर्फ थींदे बल्कि इंसाफ़ न सिर्फ नज़र अचे बल्कि इंसाफ़ थींदे जो है वो भी नज़र अचे। वही मेहरबानी शहाब ओस्तो साहब असांखे वक्त ॾियण जी। नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो वक्त पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।